किताब तारीख़ के महफ़ूज़ कनि था। किताबनि जे ज़रिए ॿोलियूं महफ़ूज़ थियनि थियूं। किताबनि जे ज़रिए वाक़िया ऐं कहाणियूं ऐं तारीख़ असांजे साम्हूं बि अचे थी। तारीख़ जेका अहिड़ी अणिमुट आहे जेका माण्हूअ खे ॿुधाइणु घुरिजे, असांजे नए नस्ल खे ॿुधाइणु घुरिजे। पर तारीख़ खे जेकॾहिं फिक्शनाइज़ कजे, कहाणीअ में, नावेल में या शाइरीअ में जेकॾहिं आणिजे त उहा अणमिट निशान छॾे थी ऐं पढ़ण में बि दिलचस्पी लॻे थी। मुंहिंजो ही किताब आमिरी हिकु तहज़ीब ते, हिकु सुल्तनत ते ऐं हिकु तारीख़ ते किताब आहे। हीउ नंढिड़ो किताब हिकिड़ो नॉवलेट आहे। मूं हिन तारीख़ खे फिक्शनाइज़ कयो आहे ऐं हीअ हिकु अहिड़ो दौरु आहे जंहिं ते अॼु ताईं बि कंहिं कलम तमामु घटि खयो आहे, पर कंहिं खयो कोन्हे, पर जे खयो आहे त कंहिं घटि खयो आहे। हिन में मूं ॾसियो आहे त आमिरी सुल्तनत कीअं हुई ऐं उन वक़्त जो माहौल कीअं हो, उन वक़्त जा माण्हू कीअं हुआ, हुननि जा धंधा कहिड़ा हुआ ऐं हुननि जी जंगियूं ऐं वेढ़ियूं कहिड़े नमूने सां थींदियूं हुयूं। हिन कहाणीअ खे ॾाढे सुठे अंदाज़ सां मूं खयो आहे ऐं एंड ताईं जेकॾहिं मूं पहुचायो आहे त उन में का बि मायूसी कान्हे, बल्कि हिकिड़ो उत्साह मिले थो। मां चाहींदुसि त हीअ किताब तव्हां पाण पढ़ो, ॿियनि खे पढ़ायो ऐं अदीबनि ऐं कलमकारनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त हीअ किताब पढ़नि ऐं पंहिंजी तारीख़ खे फिक्शनाइज़ कनि। महिरबानी।